सॼे मुल्क जी पिथोरो में भी मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम क़दर आरी सर। सॼे मुल्क जी पिथोरो में बि मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में तहलके इंतज़ामिया पिथोरो पारां टाउन कमेटी पिथोरो खां प्रेस क्लब पिथोरो ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते रैली में शरीक थींदड़नि जो चवणु हो त कश्मीर सां करण जे लाइ हिते सभु गॾु थिया आहियूं। जेको कश्मीर में थींदड़ ज़ुल्म ॾाढ इंडिया जे तरफ़ां आहे उन खे असीं उनजी मज़बत कयूं था। असीं उन खां गॾु यूनाइटेड नेशंस ऐं उन्हनि ॿियनि जेको आलमी इदारा आहिनि उन्हनि खे असां रिक्वेस्ट कयूं था त जेको इहो ज़ुल्म थी रहियो आहे हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि ऐं इहो इन जे ख़िलाफ़ु क़दम खणनि। ऐं छो त कश्मीर असांजो अणटूट हिसो आहे, असांजे करंगे जी हॾी वांगुरु हिकिड़ो हिसो आहे। कश्मीरियुनि सां हमेशह वांगुरु यकजहती इज़हार यकजहती तौरु मल्हाए रहिया आहियूं ऐं उन्हनि सां थींदड़ ज़ुल्म ॾाढ जी असीं भरपूर नमूने सां मज़म्मत कयूं था ऐं दुनिया खे अक़वाम मुतहद ऐं मुस्लमान मुल्कनि खे अपील था कयूं था जेके कश्मीर में ज़ुल्म थी रहिया आहिनि इंडिया जे तरफ़ खां उहे बंदि कया वञनि। कश्मीर अॼु सॼे मुल्क में मल्हायो पियो वञे ऐं असां UN खां अक़वाम मुतहदा खां मुतालबो था करूं त भारतीय जारियत ऐं 1948 में जेका करारदाद पास थियल आहिनि अक़वाम मुतहदा जी इन हवाले के कश्मीरियुनि खे उन्हनि जो हक़ ॾिनो वञे। अॼु असांजी रैली कढण जो मक़सदु इहो आहे त इज़हार यकजहती कश्मीर जे आवाम सां गॾु असां कुल्हे सां कुल्हो मिलाए करे बीठा आहियूं। इंडिया जी जेको ज़ुल्म बर्बरियत जेको कश्मीर ते करे रहिया आहिनि उहो बंदि कयो वञे, कश्मीरी अवाम खे आज़ादु कयो वञे। योम यकजहती कश्मीर ॾींहुं 1991 खां कश्मीरी मुजाहिदीन जी क़ुर्बानीनि खे जेको इंडिया जे ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु कयो पियो उन जे सिलसिले में मल्हायो वेंदो आहे ऐं असां हर साल उन शहीदनि खे कंट्रीब्यूशन पेश कंदा आहियूं, ख़िराज तहसीन पेश कंदा आहियूं ऐं असां बैनुल अक़वामी दुनिया खां अक़वाम मुतहदा खां इहो मुतालबो थो कयूं कि कश्मीर जी आज़ादी कराइण में पंहिंजो रोल अदा करनि। जहती रैली में शरीक थींदड़नि जो चवणु हो त भारत हर ईंदड़ ॾींहुं ते मज़लूम कश्मीरियुनि ते ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतहा करे रहियो आहे। रैली में शरीक थींदड़नि मुतालबो कयो आहे त मज़लूम कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्मनि जो नोटिस वरितो वञे ऐं उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन असद अली सुमरो सां गॾु ग़ुलाम क़दर आरी सर, आवाज़ TV न्यूज़ पिथोरो।